गडियल अपोजिशन कौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर जे अहम कौमी मामलन ते कानून साज़ी जे खत जे जवाब में चयो आहे त हुकूमत के ज़ाती बयानन ते कानून साज़ी लाइ सहकार नथो ॾेई सघिजे। अपोजिशन पार्टियुनि जे स्टीयरिंग कमेटी जो वर्चुअल इजलास थियो, जंहिं में यूसुफ रज़ा गिलानी, शाहिद काका नवासी, अयाज सादिक, ख्वाजा साद रफ़ीक, मरियम औरंगज़ेब ऐं शासिया फातिमा शिरकत कई। स्टीयरिंग कमेटी जे वर्चुअल इजलास में कौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर जी अपोजिशन के लिखियल खत जे जवाब जे मतन ते गौर कयो वियो ऐं इतफ़ाक़ कयो वियो त कानून साज़ी आइन ऐं कानून मूजिब थियण घुरिजे। राब्ता कमेटी मेंबरनि चयो त हुकूमत नेब चेयरमैन जी मुक़ररी जे मामले में आइन जी भनकड़ी करणु चाहे थी। ज़ाती बयाननि ते कानून साज़ी जे मामले में हुकूमत सां सहकार नथो करे सघिजे, पर कानून में बहितरीअ लाइ हुकूमत सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। स्टीयरिंग कमेटी सेनेट चेयरमैन पारां कमेटी मेंबरनि जी तब्दीली जो नोटिफिकेशन रद्द कंदे चयो त हुकूमत ॼाणी वाणी ॿिनि मेंबरनि खे कमेटी में शामिल कयो, जेकी इलेक्शन कमीशन के धमकियूं ॾींदा रहिया। इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त स्टीयरिंग कमेटी इन मामले ते मुस्लिम लीग काफ ऐं MQM पाकिस्तान सां बि राब्ता कंदी। वर्चुअल इजलास में कौमी असम्बली जे स्पीकर जे खत जे जवाब में चयो वियो त गुज़िरियल 8 हफ़्तनि में पार्लिमानी कमेटी जो हिकु बि इजलास न थियो ऐं नई शर्तनि खे हतमी शक्ल ॾिनी वई। ऑपोजिशन जे खत में चयो वियो आहे त तजवीज़ कयल कानून साज़ी जो मुद्दो ख़त्म थी चुको आहे या सेनेट मां रद्द कयो वञे। तव्हां जे लाइ क़ाइम कयल कमेटी जो मक़सद ई गुम थी वियो आहे। मुख़ालिफ़ धुर जो मौक़िफ़ आहे त क़ौमी मुफ़ाद में कानून साज़ी इत्तफ़ाक़ी राय ऐं मुशावरत जी बुनियाद ते थियणु घुरिजे, राय सां तयारु कयो वञे। स्टीयरिंग कमेटी जे इजलास में इहो बि चयो वियो त ॿिन्ही ऐवाननि जे मेंबरनि ते मुश्तमिल कमेटी सुधारनि जो जाइज़ो वठे ऐं इत्तफ़ाक़ी राय सां मंज़ूरी ॾिए। पार्लिमानी कमेटी 25 जुलाई 2014 ते क़ाइम कयल कमेटी जे आधार ते क़ाइम कई वञे। गडियल मुख़ालिफ़ धुर जे खत में चयो वियो आहे त क़ौमी असम्बली मां पास कयल ऐं सेनेट मां रद्द कयल बिल खे कानून साज़ी कमेटी में गौर हेठि आंदो वञे। असां सम्झूं था त क़ौमी अहमियत जे मामलनि ते इत्तफ़ाक़ी राय जी ज़रूरत आहे।